हिकिड़े वॾे घाटे झंग में हिकिड़े ॾींहुं बकरी ॾाढो आज़ादी सां ऐं बेखौफ़ पे घुमी। कांव जो मथो ॾिठो घुमंदे फिरंदे त कांव हैरान थी वियो ऐं बकरीअ वटि लही आयो। बकरीअ चई त हिन हेॾे वॾे झंग में, हेॾे वॾे घाटे झंग में जिते बघड़ हुजनि, गिदड़ हुजनि, शींहं हुजनि, उते तूं एॾो आज़ादीअ सां घुमंदी थी वती ऐं चरंदी थी वती, तोखे ख़ौफ़ नथो थिए? बकरीअ कांव खे चयो त न, मूंखे बिल्कुलु बि ख़ौफ़ नथो थिए। उहो इन जे करे जो हिकिड़े ॾींहुं थियो ईअं जो हिकिड़ी शींहं हुई जंहिंखे ॿ बचा ॼावा। इतफ़ाक़ सां उहा शींहं झंग में मरी वई। उन जे ॿिन्ही बचनि खे मूं पंहिंजे खीर ते पालियो हुयो। हाणे उहे ॿई जेके बचा हुया उहे वॾा थी विया आहिनि ऐं उहे हाणे शींहं थी विया आहिनि। उहे हाणे हिन झंग जा मालिक आहिनि। उन्हनि मुंहिंजे बचनि यानी शींहं जे बचनि शींहनि झंग में ऐलान करे छॾियो आहे त जेकॾहिं कंहिं बि बकरीअ जे तरफ़ बुरी नज़र करे ॾिठो, कंहिं बि जानवर बकरीअ जे तरफ़ जेकॾहिं बुरी नज़र खणी ॾिठी त हुन जूं अखियूं कढी छॾंदासीं। बसि उन खां पोइ मूंखे को बि झंग में ख़ौफ़ न आहे ऐं मां आज़ादीअ सां हिन झंग में घुमंदी आहियां। ख़ैरु, कांव जॾहिं उहा ॻाल्हि ॿुधी त कांव जे दिलि में हिकिड़ी ख़्वाहिश पैदा थी, तमन्ना पैदा थी त यार छो न मां बि को अहिड़ो कमु कयां जीअं पखियुनि जी दुनिया में मुंहिंजी बि तारीफ़ थिए, मुंहिंजी बि नेकी थिए, को अहिड़ो कमु हुजे जेको कमाल नज़र अचे। कांव उतां वापसि उथियो ऐं उॾरंदो पियो वियो ऐं हिन जे सोच में इहा नेकी वारी इहा ॻाल्हि हुई जो रस्ते में हिन हिकिड़े कुएं खे पाणीअ में ॿुॾंदे ॾिठो। कांव सोचियो त अॼु ज़बरदस्त मौक़ो आहे नेकी करण जो, छो न हिन कुएं खे वञी बचायां ऐं नेकी कमायां। कांव वञी उन ॿुॾंदड़ कुएं खे पाणीअ मां बचायो। जॾहिं कुएं खे पाणीअ मां ॿाहिरि कढियईं त कुएं खे पाणीअ जे करे, थधि जे करे, सीउ लॻण जे करे कूओ सॼो ॾके पियो। कांव छा कयो जो उन कुएं खे पंहिंजे परनि हेठां लिकायईं त कूओ ख़ुश्क थिए ऐं हिन जे जिस्म में जेका थधि आहे उहा ख़तमु थी वञे। कूओ कांव जे परनि हेठां हुयो। कूओ जीअं ई थोरो ख़ुश्क थियो ऐं कुझु होश में आयो त हुन पंहिंजो कमु करणु शुरू करे ॾिनो। छा कयईं जो कांव जा पर कटणु शुरू कयईं, कांव जा खंभ टुके छॾियईं। जीअं ई कूओ ख़ुश्क थियो त कांव जे परनि हेठां तकड़ तकड़ में निकिरी ऐं पंहिंजे हुन डर में हलियो वियो। कांव जे ज़हन में नेकीअ वारो जज़्बो हुयो। हे वॾे जोश सां उतां उथियो ऐं वॾी हिकिड़ी ऐं जीअं ई उथी उॾण जी कोशिशि कयईं त मुंहुं भर वञी हेठि किरियो। इतफ़ाक़ सां बकरीअ बि उतां किरास पे कयो। बकरीअ जो कांव जी उहा हालत ॾिठी त कांव खां पुछियईं त छा थियो? कांव चयसि त जेको कुझु कयो आहे उहो सभु कुझु तो कयो आहे। तो मूंखे नेकीअ जो ॾसु ॾिनो, नेकीअ जी ॻाल्हि कई ऐं मूं नेकी कई त अॼु हीउ सिलो मिलियो आहे। बकरीअ कांव खां पुछियो तो कंहिंसां नेकी कई ऐं कहिड़ी नेकी कई? कांव बकरीअ खे चयो त मूं हिकिड़े ॿुॾंदड़ कुएं खे बचायो, उनखे पंहिंजे परनि में ख़ुश्क करण जी कोशिशि कई, उन कुएं वरी मुंहिंजा पर कटे छॾिया, हाणे मां उॾरी नथो सघां। बकरीअ कुएं खे इंतिहाई शानदार लफ़्ज़ चया। चयईं त जॾहिं बि चङाई करण जो तोखे मूड हुजे या शौक़ु हुजे न, त चङाई करण खां पहिरियां नसुल ज़रूरु ॾिसंदो कर, छो त बदनसुल सां चङाई हमेशह ॻीचे में पवंदी आहे। दोस्तो, गुज़ारिश कंदासीं त वीडियो खे शेयर कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा, असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा।